नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैंप ब्रेकिंग ॾींदा हलूं त जाम नवाज़ अली टंडो आदम पुलिस ते नौजवान खे गिरफ़्तार करे हाफ फ्राई करण जो इल्ज़ाम है। टंडो आदम सिटी पुलिस नौजवान नूर मोहम्मद ख़ासकी अली खे गिरफ़्तार करे मुबीना हाफ फ्राई करे छॾियो है। नौजवान खे मुबीना तो हाफ फ्राई करण खिलाफ़ वारसन पारां एहतजाज बेरानी में धरनो हयो वियो है ऐं पुलिस खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई वई है। पुलिस नौजवान खे हाफ फ्राई करे बाद में फुर जो केस दाख़िल कयो है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैंप ब्रेकिंग ॾींदा हलूं त जाम नवाज़ अली टंडो आदम पुलिस ते नौजवान खे गिरफ़्तार करे हाफ फ्राई करण जो इल्ज़ाम है। टंडो आदम सिटी पुलिस नौजवान नूर मोहम्मद ख़ासकी अली खे गिरफ़्तार करे मुबीना हाफ फ्राई करे छॾियो है। नौजवान खे मुबीना तो हाफ फ्राई करण खिलाफ़ वारसन पारां एहतजाज बेरानी में धरनो हयो वियो है ऐं पुलिस खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई वई है। पुलिस नौजवान खे हाफ फ्राई करे बाद में फुर जो केस दाख़िल कयो है।